बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आया DB बलोच। नाज़रीन सब का पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदर 15 ॾींहं बि लॉकडाउन जारी। मुतासिरनि जी वाहौर न थियण करे ग़रीब फाका काटण ते मजबूर बणियल। कश्मीर बार जे सदर निसार अहमद सुमरो जो वॾो भाउ एजाज़ अहमद कराची अस्पताल में लाॾाणो करे वियो। राति 9 वॻे ईदगाह मौला में नमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। कश्मीर जे वार्ड नंबर 7 में सरकारी राशन विरायो वियो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदरि 15 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। लॉकडाउन सबबि ज़िले जा नंढा वॾा शहर बंदि रहिया। होॾां लॉकडाउन खे 15 ॾींहं मुकमल थियण बावजूदि सिंध सरकार मुतासिरनि जी वाहौर करण में नाकाम रही आहे। मुतासिरनि जे वाहौर न थियण करे ग़रीब माण्हू फाका कशी ते मजबूर आहिनि। कश्मीर बार एसोसिएशन के सदर निसार अहमद सुमरो, असिस्टेंट कमिश्नर कश्मीर अयाज़ अली सुमरे जो वॾो भाउ एजाज़ अहमद कराची के अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। एजाज़ अहमद केतिरनि ॾींहंनि खां दिलि जे आर्ज़े सबबि कराची अस्पताल में इलाज हेठि हुयो। संदसि मड़ कश्मीर आंदो वियो। अॼु राति 9 वॻे ईदगाह मौला में नमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। सिंध सरकार पारां लॉकडाउन मुतासिरनि लाइ आयल राशन मुख्तियारकार कश्मीर ऐं वार्ड नंबर 7 के काउंसलर सुनील कुमार की सरबराही में 700 पारां रोशन तारा स्कूल में विरायो वियो। उन मौके ते मौजूद शहरियुनि इल्ज़ाम मढ़ियो त राशन मनपसंद माण्हुनि में विरायो पियो वञे। नाज़रीन ही यूं इन वक्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।